जिए दुनिया के पे अंदाज, जिए दुनिया के पे अंदाज, दौलत जी ज़रूरत या ये दिलदार मुंहिंजी दिल खे मोहब्बत जी ज़रूरत। दर्द भरियो आवाज़ रखंदड़ नंढड़ो फनकार इम्तियाज़ फ़क़ीर चमड़ी जी बीमारी सां जंग विड़ी रहियो आहे। छाछरो जे ॻोठ छहो नोड़ी जो रहवासी 12 सालनि जो इम्तियाज़ फ़क़ीर गुज़िरियल 10 सालनि खां चमड़ी जे मूज़ी मरज़ सबबि सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं पंहिंजा दर्द आवाज़ में बयानु करे थो। नेट तकासी कान मिली मंजिल, साईं कान मिली मंजिल, केर जियण तो जा घोट तुझा वेड़ा सदाई प्या वसन, शेदादा घोट तुझा वेड़ा सदाई प्या वसन, तुझा वेड़ा सदाई प्या वसन, वो मामा चाचा ऐं बावर प्या नचन। जिए दुनिया के पे अंदाज, जिए दुनिया के पे अंदाज, दौलत जी ज़रूरत या ये दिलदार मुंहिंजी दिल खे मोहब्बत जी ज़रूरत या ये दिलदार मुंहिंजी दिल खे मोहब्बत हिकिड़ी वञे आहे, मोहब्बत हिकिड़ी बुख आहे, मोहब्बत हिकिड़ी वञे आहे, मोहब्बत हिकिड़ी बुख आहे, नओं को फ़लसफ़ो नाहे, नओं को फ़लसफ़ो नाहे, तबियत जी ज़रूरत या इहे दिलदार मुंहिंजी दिल खे मोहब्बत जी ज़रूरत। हिन नंढड़े फनकार जी इलाज लाइ अॼु ॾींहुं ताईं कंहिं बि मदद न कई आहे। वालिद लुकमान फ़क़ीर समेत ॿियनि जो चवणु आहे त नालो लुकमान से छोकिरो मुंहिंजो पुटु आहे, इम्तियाज़ नालो आहे। हिनखे वॾो अरसो थी वियो, तंहिंखां पोइ बीमार आहे वीचारो। हाणे छा करे, मूं वटि कुझु आहे कोन जो हिनजो इलाजु करायां। मोला कोई अलाह कोई हिन सरकार खे कोई तौफ़ीक़ ॾिए, कोई मदद करे त हिननि खे शाबस हुजे। जो घर में कुझु आहे कोन। नालो इम्तियाज़ आहे, हिन घणे वक़्तनि जी बीमारी आहे। वो फनकार जो ॻाइण जो शौक़ु आहे, रश थिए थी, फट थिए था अने सूर करे थी। सुमार फ़क़ीर मंगणार ज़ात जो हे मुंहिंजो नंढो भाउ इम्तियाज़ अली नालो आहे फ़क़ीर। जाम ख़र्च कयो आहे, मोला जी माण्हू हाणे पुॼूं ई कोन था। ऐं हिनखे शौक़ु ॾाढो आहे, हिनखे सेखारियां पियो। 2-3 कलाम को हिकिड़ो ॿ ॿुधाए, जेका पोइ वरी हिनखे बीमारी अहिड़ी अची लॻी आहे कोन, अहिड़ा फट थियनि त पोइ ॻाइण थी ई कोन थो साईं। थी सघे सरकार खे असांजो अर्ज़ात महिरबानी करे कोन को असांजो हिलो वसीलो कयो त वॾी महिरबानी वधारे दोस्तनि जा थोराइता आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं। सरकार इहो ई अर्ज़ात इलाजु कराए, ॿियो असांजी दुआ थी करे हिन नंढे जो इलाजु कराए। जिस्म जे ज़ख़्मनि में चूर ही नंढड़ो फनकार पंहिंजे इलाज लाइ अॼु बि कंहिं मसीहा जो मुंतज़िर आहे। अब्दुल जब्बार नोड़ियो, टाइम न्यूज़, छाछरो।